ओ मुझा महबूब जे करे तोखे पैदा न कया हा, आदम सफीउल्लाह के पैदा न कया हा, ईसा रूहुल्लाह के पैदा न कया हा, 1,24,000 नबियन के पैदा न कया हा, तो महबूब जे सर के सारी कायनात के पैदा कयो थम। नजरान जा ईसाई जो वफद, ईसाई जो काफिलो तुझे असाजे महबूब जे दरबार अक़दस में आयो, हसनैन करीमे जे नाने रसूलुल्लाह जे दरबार में नजरान का हिकिड़ो ईसाई जो काफिलो वफद आयो। या रसूलुल्लाह तवा छा था जो हजरत ईसा जे वास्ते पाक फरमाए था इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजअलनी नबिया। साईदा फरमाए अल्लाह जो नबिया, अल्लाह जो नबिया, अल्लाह जो बानुआ, खुदा ताला उनके नबूवत भी ॾिनी आहे, खुदा ताला उनके किताब भी ॾिनो आहे, अल्लाह जो रसूल आहे। ईसा ने चयो त इएं वरी कीअं अल्लाह जो पुटु आहे? मदीने जे साईं फरमायो जे अल्लाह जो पुटु हज़रत ईसा आहे तो वो हजरत आदम जे लाइ तव्हां छा था चओ, ॾाढी हवा जे लाइ छा था चओ, जेके अल्लाह ताला बग़ैर पीउ माउ जे पैदा कयो आहे। आदम जे लाइ छा थो फरमाई, आदम जे लाइ छा था चओ, ईसा जे ॾाढी हवा जे लाइ छा था चओ। ख़ुदा जो कसम जवाब खां लाजवाब थी विया, जवाब ॾेई सघिया। बाबू वर खे फरमायो कि बेटा तव्हां सां मुबाइलो कंदासीं, पर कयो तवा पंजा कुरान की आयत है फकुल तालो नदौ अबनाना व अबनाकुम व निसाना व निसाकुम व अनफुसना व अनफुसकुम। महबूब करीम जी ज़ात फरमायो हाओ तवा भी पंजा पुट आणियो, असा भी पंजा पुट आणियो था, तवा भी पंजो औरतूं आणियो, असा भी पंजो औरतूं आणियो था, तवा भी पंजा नफ्स आणियो, असा भी पंजा नफ्स आणियो था। जेको हक ते हूंदो वो बची विंदो, जेको नाहक ते हूंदो वो लानती हूंदो। चो सुभान अल्लाह। इनी आयत जे हेठा रावी केरा हजरत मौला अली मुश्किल कुशा मनो साली अदल सावत हिते हलिया हिते हैदर अली अलिया। अदल सावट हिते हलिया ओ हिते हैदर अली अलिया। असां खां नफ़रत न कर भलिया हिते हैदर अली अलिया। असां लहा भी मुलाद नाहियूं मुरीद मुश्किल कुशा जायो। आयो न मुरीद ये सब कलंदर जो फैज़ मुश्किल कुशा जो फैज़ आहे। असां लहा भी मुलाद नाहियूं मुरीद मुश्किल कुशा जायो। कोले लथी असां इहा गलिया हिते त हैदर। अब आप चओ न थद लगी थो जा ॾाढे ॾाढे जो हिते त हैदर अली अलिया। अदल असावट हिते हलिया हिते त हैदर अली अलिया। ओ हिते त हैदर अली अलिया। सचे हुजण जो सबूत ॾे पो वज़ू करे पंहिंजे वात खे धो। सुभान अल्लाह। इहो जेको शेर हाजी गुलाम नबी चयो आहे न मौलाना रूम रहमतुल्लाह जे शेर जो तर्जुमो कयो थी त 1000 बार बिशो यम ध्यान से मशके हुला हिनो नाम तो हुस्न कमाल भी अदबी से हिन बात के मुश्क अंबर सा दो तब आल बेद जो नालो वठण अञा बेअदबी आ। आल बे जो शान निरालो, आल बे जो शान अज भी मौलवी ने किताब छपिया थई, अदा मार्केट में आया थई, मूं वटि भी मौजूद आ। उन किताब जो नालो आहे रशीद इब्न रशीद। हाणे उन ते गवर्नमेंट पाबंदी लगाई आ, पर मुझे वालिद मोहतरम क़िबला साईं कादर बख्श कासमी रहमतुल्लाह अलैहि जनो आंदो हो। अज भी मोट मुझे लाइब्रेरी में मौजूद आ रशीद इब्न रशीद।
उन में लिखियो थई त यजीद हक ते या हुसैन नाहक ते या तमाचा था जो मथो टॉपिक ते लिखियो थई त हज़रत सैयदना यजीद अलैहिस्सलाम अरे जेको यजीद के अमीरुल मोमिनीन चवे यो लानती आहे या न रगन वाली जमात अंजुमन गुलामा ने कदन खोले बुधायो लानती आहे या न अरे जेको नबी जे बच्चन सा दुश्मनी रखे नबी जे औलाद सा अदावत रखे यो लानती या मान चवा कुरान जो था यो लानती या इन्नल लजीन युज़ून अल्लाह व रसूलहु लानुल्लाह फी दुनिया वल आखिरह खुदा ने फरमायो दुनिया ऐं क़यामत जो में लानती या जेको नबी जे बच्चन के ईज़ाई दो सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह सच्चे हुजण जो सबूत दे पो वसू करे पंहिंजे वात खे धो जो सुभान अल्लाह गाल याद आलाए न केड़ी मोबाइल वाली ईसाई आया साईं असां मोबाइल कंदासीं महबूब जो शान आका जो शान साईं के अर्ज कयो कि बिला मोबाइल कंदासीं पाण फरमाए कयो पंहिंजा ॿार आणियो पंहिंजा बच्चा आणियो असां पंहिंजा था बच्चा आणियो तव्हां पंहिंजूं औरतूं आणियो असां पंहिंजूं था औरतूं आणियो तव्हां पंहिंजा नफ़्स आणियो असां पंहिंजा था नफ़्स आणियो तारीख़ तय थी कहिड़ी सन 10 हिजरी मोबाइल वाक़ियो पेश थियो सरकार फरमायो फाइनली अली किथे हाज़िर पाण फरमाया फातिमा तो ज़हरा सलामुल्लाह अलैहा अम्मा साण किथे हाज़िर थी पाण फरमाया फ़ाइन हसन व हुसैन हसन ऐं हुसैन किथे जेके नबी जे दिल जा टुकड़ा हा पाण फरमाया फ़ाइन हसन व हुसैन ॿई आया पाण फरमाया अचो महबूब जे चादर मुबारक जे हेठा सरकार जे चादर जे हेठा जो आया त मदीने जे सही आसमान जे निहारे फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती ओ मुजा मौला है मुजो अहल बैत सही मां मोहम्मद हिनन सा मोहब्बत कया तू भी हिनन सा मोहब्बत कर सरकार हलिया तारीख